करमपुर लग जेड़ो 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। करमपुर परसान जमाल थाणे जे अदाकोट मुक़दमो वाहिद बख्श जाफ़री में ज़मीन जे मामलेदार जाफ़री ऐं निंदवाणी बिरादरी में जेड़ो हिक ॿिए ते लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो नतीजे में 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में सदाम निंदवाणी, बरकत निंदवाणी, लियाकत निंदवाणी शामिल आहिनि। इतलाह ते जी जमाल पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ करमपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। हाज़िरी जमाल पुलिस से झेड़े जी एनसी दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। ॿिए तरफ़ कुझु ॾींहं अॻु जाफ़री ऐं निंदवाणी धुरनि जे झेड़े में क़तल थियल नौजवान कांडेरो पुटु सद्धू जाफ़री जी क़तल जी FIR राति देर सां करमपुर थाणे ते दाख़िल कई वई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।